हम्फ्री डेवी केरु आहे ऐं हुन पंहिंजी ज़िंदगी में छा कयो हो। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो गुलाम मोहम्मद आहे। हिकु अज़ीम मौजूद में कीमियागर हम्फ्री डेवीअ जी ज़िंदगी में असां सभिनी लाइ हिकु अहम सबक़ मौजूदु आहे। हिन सां ही ॼमार पंहिंजे वस खां वधीक कमु कयो ऐं अहिड़ा तजुर्बा कया जिन इंग्लैंड में हुनर कारीगरी खे हथ ॾिनी। डेवीअ जी कोशिशुनि सां इंग्लैंड में कहाणियुनि खोटण वारो पेशो महफ़ूज़ थियो ऐं सभिनी मज़दूरनि जूं जायूं ख़तमु थियण खां बची वियूं। डेवी लैंप संदसि अहम इजाद आहे। सर हम्फ्री डेवी हिकु कीमियागर हो जंहिंजी बत्ती या डेवी लैंप अॼु ताईं मशहूरु आहे। तंहिं ज़माने में कहाणियुनि अंदरि अनेक हादसा थींदा हुआ, पर उन बत्ती जी ख़ूबी इहा हुई त उन खे कहाणियुनि में सवाइ कंहिं ख़ौफ़ ख़तरे जो इस्तेमालु करे थे सघिया। उन ई तरीक़े सां इंग्लैंड में कोयलो वधीक मक़दार में निकिरणु लॻो। 19वीं सदीअ जी साइंसदाननि में हम्फ्री डेवीअ जो मक़ाम ॾाढो बुलंद आहे। हुन कीमिया, ज़राअत, मशायात, सियासत ऐं ॿिनि इल्मनि में बि पंहिंजे क़ाबिलियत जा जोहर ॾेखारिया। यूरोप जा शाइर ऐं अदीब हिन जी वॾी इज़त कंदा हुआ। खेसि 22 सालनि जी उमिरि में हद खां वधीक मशहूरी मिली। डेवी 17 दिसंबर 1778 ईस्वीअ ते इंग्लैंड में कॉर्नवाल रियासत जे हिकु शहर में पैदा थियो। संदसि पीउ काठीअ ते चट खीचंदो हो। डेवीअ जी अमर ॾाढी सियाणी औरत हुई जंहिं पंहिंजे ॿारनि ते परवरिश घणी संभाल ऐं सलीक़े सां कई। डेवी स्कूल में तमामु थोरो लिखियो पढ़ियो, पर घर में वेझे अकेले मुख़्तलिफ़ किताब पढ़ंदो हो। रियाज़ी पढ़ण खां संदसि ध्यानु कीमियागरी पासे वियो। उन खां पोइ डेवीअ खे लंडन में पढ़ाई करण जो मौक़ो मिलियो। 1799 ईस्वीअ धारी इंग्लैंड में रॉयल इंस्टीट्यूशन क़ाइमु थियो, जंहिं जो वाहिद मक़सदु इहो हो त ग़रीब माण्हुनि जे रहणी कहाणीअ वारियुनि हालतुनि खे बहितर बणायो वञे। वधंदे उन इदारे हिकु मञियल साइंसी दरसगाह जी हैसियत हासिल करे वरिती ऐं डेवीअ खे तजुर्बाती कम जो निगरान मुक़ररु कयो वियो। हिते डेवीअ जी ॾाढी दिलचस्प लेक्चर ॾिना। लंडन जा सुझियल माण्हू उन्हीअ में शरीक थींदा हुआ। डेवी साइंस जा दरवाज़ा अमीर सां गॾु ग़रीब लाइ बि खोले छॾिया। डेवी सॼो ॾींहुं पंहिंजे तजुर्बनि में रुधल हो ऐं राति जो वरी लेक्चर ॾींदो हो। संदसि कौल ऐं उसूल हो त हू पंहिंजे तजुर्बेगाह में हिकु ई वक़्तु 6 मुख़्तलिफ़ तजुर्बनि में मग़ज़ मारी कंदो हो। उन जी तजुर्बेगाह में साइंस जा कुझु मुश्किल मसइला हल बि थिया। डेवी खे पंहिंजी ज़िंदगीअ में बहितरीन दोस्त मिलिया। संदसि नामाचारी एॾी त घणी हुई जो केतिरा ई माण्हू साणस दोस्ती रखण लाइ आता हूंदा हुआ। जॾहिं हू रॉयल इंस्टीट्यूट जे कंदो हो त हू हिकु छोकिरे खे पंहिंजे कमकार में मदद लाइ तजुर्बेगाह में अचण जी इजाज़त ॾिनी। उन छोकिरे जो नालो माइकल फैराडे हो, जेको पोइ पंहिंजे दौर जो मशहूरु साइंसदान साबित थियो। फैराडे डेवीअ खां घणो कुझु पिरायो। सर हम्फ्री डेवी का घणी उमिरि न माणी। हू रुगो 51 सालनि जी ॼमार में फ़ौत थी वियो, जॾहिं त हू उन जी महिनत सां ई पंहिंजे कम में रुधल हो, जेका सदाईं संदसि फ़ख्र जो सबबु बणी रही। हिन पंहिंजे जिस्म खां एतिरो त घणो कमु वरितो जो संदसि असाबी निज़ाम बहितर कमु करण खां नाबरी वारे बीठो। 1833 ईस्वीअ जी शुरू ते मुंद में हिन मथां फ़ालिज जो पहिरियों हमिलो थियो।
डॉक्टरनि खेसि मुकमल आराम करण लाइ चयो, पर डीवी सख़्त सीउ वारे मौसम में इटली रवानो थियो। हिन पंहिंजे दोस्तनि खे ख़त में लिखियो, बीमार आहियां, न सुठी खोराक खाई थो सघां ऐं न कोई कमु करे थो सघां। हींअर को साइंसी तजुर्बो करे न थो सघां। मतिलबु त मूंखां उहे सभु शयूं छॾिजी वियूं आहिनि जिन सां मूंखे बेहद प्यार हो।